नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त ठठे में सिंधी वसिंदनि ते वालार ऐं क़ौम परस्त अॻुवाण ते केसनि ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जी मुहिम राब्ता मुहिम शुरू थी वई है। सिंध एक्शन कमेटी पारां अॼु खां अवामी राब्ता मुहिम शुरू। घगर खां रैली कढी वई है। रैली जी क़यादत लाइ सिंध एक्शन कमेटी जे मरकज़ी अॻुवाण जो घगर फाटक आमद जो सिलसिलो जारी है। अवामी राब्ता मुहिम वारी रैली जी आजियां लाइ दॿे जी घारो ऐं ठठे में तैयारियूं मुकमल कयूं वयूं। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त ठठे में सिंधी वसिंदनि ते वालार ऐं क़ौम परस्त अॻुवाण ते केसनि ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जी मुहिम राब्ता मुहिम शुरू थी वई है। सिंध एक्शन कमेटी पारां अॼु खां अवामी राब्ता मुहिम शुरू। घगर खां रैली कढी वई है। रैली जी क़यादत लाइ सिंध एक्शन कमेटी जे मरकज़ी अॻुवाण जो घगर फाटक आमद जो सिलसिलो जारी है। अवामी राब्ता मुहिम वारी रैली जी आजियां लाइ दॿे जी घारो ऐं ठठे में तैयारियूं मुकमल कयूं वयूं।